अस्सलाम वालेकुम नाजरीन, मैं रान टीवी न्यूज़ में वाक़े भलीकार माहिया फराशा। सब खबरें एक नज़र हेडलाइन थी। अमेरिका ऐं ईरान में आला सतही ॻाल्हियूं अॼु स्विट्ज़रलैंड में थींदियूं। अमरीकी वफ़द जेडी वेंस जी सरबराहीअ में स्विट्ज़रलैंड में मौजूद वफ़द में ख़ासि नुमाइंदो स्टीव विटकोफ ऐं जैरेड किशनर भी शामिल। ईरानी वफ़द स्पीकर मोहम्मद बाकर कालीबाफ जी सरबराही में बर्गन इस्ताक पहुतो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ वफ़द समेत स्विट्ज़रलैंड पहुची वियो। फील्ड मार्शल ऐं ॿिया वफ़द में शामिल। पाकिस्तान जी मेज़बानी हेठि अमन मुफ़ाहिमती याददाश्त ते अमल दरामद बाबति ॻाल्हियूं थींदियूं। वफ़ाक़ी घरू वज़ीर मोहसिन नक़वी जी तहरान में ईरानी सदर मसूद पिज़कशियान सां मुलाक़ात। मफ़ाहमती याददाश्त खां पोइ ख़िते जी सूरतहाल ते ॻाल्हि ॿोल। मोहसिन नक़वी ईरानी परॾेही वज़ीर अब्बास अराग़ची ऐं ईरानी हम मुनसिब सां पिणु मुलाक़ातूं कंदो। पीपल्स पार्टी MPA नईम खल लाडाणो करे वियो। नईम अहमद खल कुछ अरसे खां बीमार हुयो। इलाज लाइ सिंगापुर बि वियो। कराची जे अस्पताल में संदसि साह जी तंद टुटी पई। तदफ़ीन गमबट वेझो थींदी। वॾे वज़ीर सईद मुराद अली शाह समेत PP क़यादत ऐं अॻवाननि पारां नईम खल जे लाडाणे ते दुख जो इज़हार। सामारे वेझो शादीअ खां इनकार ते नारी खे सौट कुहाड़ियूं हणी क़तल करे छॾियो। ॻोठ आराड़ो बुरगड़ीअ में माउ सां गॾु कमंद जे फ़सुल में पोरियो कंदड़ 18 वरनि जी आसमा कोसो मथां सौट जो हमिलो। नारीअ खे नाज़ुक हालत में हैदराबाद अस्पताल नियो वियो। ज़ख़्मनि जी सटनि सां हंधे फ़ौत। लाश घर पहुचण ते कोहराम। चाचे जी फ़रियाद ते जवाबदार ग़ुलाम रसूल खोसो ख़िलाफ़ केस दाख़िल। फ़रियादीअ मूजिबि आसमा जे सौट ग़ुलाम रसूल खोसो सां मङणी थियल हुई। शादीअ खां इनकार ते जवाबदार न्याणीअ खे क़तल करे ज़ुल्म कयो आहे।